हेलो पहिरें ते सभी दोस्तों के सलाम। डॉक्टर साहब जी हिकिड़ी नई शायरी है जेका मां तव्हांखे साम्हूं पेश कयां थो। उनजी मंज़र कशी है छाछरी। छाछरी में जेका औरत है जिंजो मुड़स कराची कमाइण वञे थो, डॉक्टर साहब हुनजी जेको दर्द है हुनजी पीड़ा लिखी है उहा तव्हांखे पेश कयां थो। ढोलिया छो भला छाछ रोवे छदे, कजलिया छो भला छाछ रोवे छदे, छेड़िया छो भला छाछ रोवे छदे, छावेरा छो भला छाछ रोवे छदे, हिया कराची मुई मुखां थी वई मिठी, हिया कराची मुई मुखां थी वई मिठी, या नई का निभागी तो आहे ॾिठी, हाथ दे खावे मुखे गमन में गदे, ढोलिया छो भला छाछ रोवे छदे, तो पुजाना पिरी भिट भड़बांग आ, नीरड़ी शाम मूलाए को नांग आ, सब कुडण कूड़ था सब लुटण व्या लॾे, ढोलिया छो भला छाछ रोवे छदे, मूं त भीलण खां भुॻड़ा उधारा खयां, सेब अटकिया निड़ीअ में मुंहिंजे मियां, कीअं पेई जला कंहिंखे सलियां सॾे, ढोलिया छो भला छाछ रोवे छदे, रोज़ रेंजर रुगो हा हिते पई रुले, जेका मार मुंहिंजे मुंहं ते मिटी पई मले, रोज़ रेंजर रुगो हा हिते पई रुले, जेका मार मुंहिंजे मुंहं ते मिटी पई मले, मोरा व्या सब मरी लोक व्या सब लदे, ढोलिया छो भला छा